टोनी अबे हिला दिया तूने यार। ख़बर अथई धनु धोबी ऐलान कराए छॾियो आहे त ईंदड़ आचर ते कुश्तीअ जो मुक़ाबिलो थींदो। पोइ ॾिस जाए त मां सोढीअ सां कीअं मुक़ाबिलो कयां। अरे यार अंकल तूने तो वाकई हिला दिया। तेरा मुकाबला मिठल सां थींदो ऐं मुंहिंजो मुकाबलो तीली पहलवान सां थींदो। तोखे ख़बर ई न आहे चरिया टोनी मुंहिंजो मुक़ाबिलो सोढीअ सां थींदो। अरे राज ॾिसंदा राज 50,000 वारो इनाम मुंहिंजो अथई मुंहिंजो। भुल थई चाचा वलण भुल थई। प्रोग्राम मटिजी वियो अथई। हाणे प्रोग्राम धनु ऐं गुल्लू ठाहियो अथई। अरे पोइ बि फाइनल त मुंहिंजो आहे न। लॻी शर्त फाइनल में सोढी ऐं तीली ईंदा। हाँ लगी शर्त 500 रुपया लगी। हाँ कट ओके ओके हिला दूंगा बेटा हिला दूंगा। आजा आजा। अरे ही छा हूंदो अथई? बादाम आहिनि सारियूं आहिनि सारियूं। अंधाबो पुछी जो थो पुछी थो माना ॾिसी वियो न। हे हिन जा दाणा छो आंदा अथई? तोखे ख़बर न आहे छा? अला आचर ते तुंहिंजो कुश्तीअ जो मुक़ाबिलो अथई। अरे इहा मूंखे ख़बर आहे पर हे अन्न छो मुंहिंजे साम्हूं रखियो अथई? खाइण जे लाइ ॿियो छा जे लाइ? कल्ह मूंखे हिन जा दाणा खारायो वॾी मूंसां हालत आहे वरी अॼु मुंहिंजे लाइ खणी आयो आहीं अन्न। हाँ मां गॾु आहियां छा? सची तोखे ख़बर न आहे पर हाणे त ख़बर पइजी वई न। छा जी ख़बर त मां गॾु आहियां? तूं चढ़ी पवंदो आहे न त मां वरी गॾ ते चढ़ी पवंदो आहियां। ख़ैर तूं नाराज़ न थी तूं दाणो खा त जीअं तूं ताक़त करी ऐं मुक़ाबिलो सख़्तु आहे। हा तो ते सेठ धनु धोबी साहब पूरा 5 रुपया शर्त रखी आहे। मां दाणो कोन खाईंदुसि मूंखे छेले जो गोश्त आणे ॾे सम्झई? छेले जो गोश्त ई त छा? पहलवान साहब असां कुर्बानीअ वारी ईद ते गोश्त खाईंदा आहियूं सो बि पाॾी जो। पहलवान सेठ धनु धोबीअ जो बि हुकुम आहे त मां तोखे दाणो खारायां। ॾिस जेकॾहिं तूं इज़त सां दाणो न खाईंदे न त मां तोखे ज़ोरी वात में गुदे बि खाराईंदुसि। हा छा ॾिसी पए कोन खाईंदुसि मां हे कोन खाईंदुसि कीअं न खाईंदे? सेठ धनु धोबीअ जो हुकुम आहे तोखे खाइणो पवंदो। ठीकु आहे हाणे वञा थो। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।